अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। मौला कायनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, इल्म हिकु बेबहा ख़ज़ानो आहे ऐं ख़ुदा ताला जी इबादत वॾी कामयाबी आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, इल्म सां इज़्ज़त हासिल थिए थी ऐं ख़ुदा ताला जी फर्मा बरदारी सभिनी आफ़तुनि खां बचाए थी। सब्र करणु अकुलमंदी जी निशानी आहे ऐं बेक़रारी सां नुक़सान खां सवाइ कुझु बि हासिल नाहे थींदो। मौला कायनात मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे, इल्म हिकु मुकमिल रहनुमा आहे ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे, इल्म छोटकारो ॾियारे थो, जहालत तबाह करे थी। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त आलिम इन करे फ़रेब ऐं बेकस आहिनि, आलिम इन करे ग़रीब ऐं बेकस आहिनि जो जाहिल माण्हू घणा आहिनि जेके उन्हनि जो क़दुरु नथा कनि। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त ईमान जी सभ खां मथां सिफ़त इहा आहे त इंसान अल्लाह ताला जी तक़दीर ते राज़ी रहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त ईमान जो उम्दो दलील इल्म आहे ऐं इल्म जो सुठो वज़ीर हिल्म आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त चङे अमल में सुस्ती करणु सवाब खां महरूम थियण जे बराबरि आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, कंहिंखे बि अहिड़ी नसीहत न कयो जंहिं ते पाण अमल न कंदा हुजो। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, सभिनी अमलनि खां सुठो अमल ज़ालिम हाकिम जे अॻियां इंसाफ़ जे जुमिले जो ऐलान करणु आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, अदब तमामु सुठी किफ़ायत ऐं ख़ैरात सभ खां भलारी इबादत आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, अदब निहायत सुठी ख़सलत ऐं मर्दानगी ख़सीस कमनि खां परहेज़ करण जो नालो आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, अदब अकुल जे हूबहू तस्वीर आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त अदब खे लाज़मी झल जो उहो हसब जी सूं आहे ऐं तक़वा खे लाज़मी झल जो इहा नसब जो निहायती शरफ़ आहे। मौला कायनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, इंसाफ़ हर हिक खे वणे थो ऐं ज़ालिम बेराही आहे जंहिंखां हर को घबराए थो। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे, इंसाफ़ कंदड़ बुज़ुर्ग ऐं ज़ालिम कमीनो हूंदो आहे। मौला कायनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, सुलह रहमी नेमतूं जारी कराए थी ऐं आज़ाब खे ख़तमु करे थी। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त सुलह रहमी मोहबत हासिल करण जो सबबु ऐं दुश्मनी जी नाख़ुशी जो बाइस आहे ऐं दुश्मननि जी नाख़ुशी जो बाइस आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त सुलह रहमी उमिरियूं वधीक करे थी ऐं माल वधाए थी। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त सुलह रहमी सां नेमतुनि जी हिफ़ाज़त थिए थी ऐं क़तअ रहम अज़ीज़नि सां नाता टोड़ण सां अज़ाब जे भरमार थिए थी। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, तवाज़ो शराफ़त जी ॼार आहे ऐं होशियारु उहो आहे जेको अजाई ख़र्च करण खां नफ़रत करे ऐं उन खां परे रहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, तवाज़े अकुल जो ऐं तकबर नादानी जो सरदार ऐं सखावत अकुल जो फल ऐं किनायत बुज़ुर्गी जी निशानी आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो
पाक फरमान आहे त सखावत हिकु उम्दी ख़सलत आहे ऐं शराफ़त वॾाई जो सबबु आहे। होशियारी हिकु उम्दो सरमायो आहे ऐं काइली वक़्त खे बर्बाद करणु आहे। सखावत दोस्ती जो ॿिज छटे थी ऐं कंजूसी ऐब जो सबबु हूंदी आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त सखावत बुज़ुर्ग तरीन आदत आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त सखावत सभिनी ख़ूबियुनि जी खाण ऐं बुख़ुल सभिनी बुराइनि जी पाड़ आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त सखावत जो नतीजो दोस्ती ऐं सफ़ाई ऐं बुख़ुल जो नतीजो बुग़्ज़ ऐं दुश्मनी आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त सखावत सां सारा ऐं माफ़ी सां बुज़ुर्गी मिलंदी आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त सखी थोरी नेमत हासिलु थियण ते बि शुकुर करे थो ऐं बख़ील घणो माल मिलण ते बि नाशुक्री कंदो आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त लिकियल नमूने सदको करणु तमामु वॾी नेकी आहे ऐं तवंगरी जी हालति ऐं मग़रूर थियणु तंगदस्ती में ज़लील थियण जो पतो ॾिए थो। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त वाइदे खे पूरो करणु बुज़ुर्गी जी ॻाल्हि आहे ऐं ख़ालिस दोस्ती हिकु सुठो रिश्तो आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त वाइदो करणु हिकु क़िस्म जी बीमारी आहे ऐं उनखे पूरो करणु हिकु क़िस्म जी तंदुरुस्ती आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त किनायत सां इज़त हासिलु थिए थी। दीन जी पाबंदी ख़ुशी जो सबबु आहे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त एहसान हिकु ज़ख़ीरो आहे ऐं करीम उहो आहे जेको इन ज़ख़ीरे खे गॾु करे थो। मौला काइनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त यकीन जो नतीजो इबादत आहे। पारसाई दुनिया जे ख़्वाहिशनि खे थुॾण सां हासिलु थिए थी। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त तक़वा अहिड़ी शइ आहे जो का बि शइ उन जे एवज़ो ऐं जानशी नथी थी सघे। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त परहेज़गारी शकी शयुनि खां परहेज़ करण सां हासिलु थिए थी। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त पाक दामनी अकुलमंदनि जी ख़सलत ऐं घणो हिर्स ख़राब ऐं नापाक माण्हुनि जी आदत आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त माण्हुनि वटि आजिज़ी करण खां उन्हनि खां नाउमीद रहणु चङो आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त जॾहिं दुश्मन ते ग़ालिब अची वञो त उनखे माफ़ करे छॾिजो। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त माफ़ करणु दुश्मन ते फ़तेह हासिलु करण जी ज़क़वात आहे। मौला काइनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त सचाई छोटकारो ॾियारे थी ऐं कूड़ तबाह कंदो आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे सचाई सां सभु कम सही थी वञनि था ऐं कूड़ सां सभई मामला बिगड़ी वञनि था। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे त पंहिंजे वाजिबी हक़ वठण में कॾहिं बि कोताही न करियो, अलबत्ता ॿियनि जो हक़ फॿाइण खां बचो। मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त जेको हक़ तुंहिंजे नफ़्स जे बिले फ़र्ज़ आहे, जेको हक़ तुंहिंजे नफ़्स जे बिले फ़र्ज़ आहे उन्हनि जा हक़ अदा करण जूं तक़ाज़ाऊं ख़ुदि उन खां कर त तूं ॿियनि जी तक़ाज़ा खां बचियल रहंदे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे तवक्कल हिकमत जो क़िलो ऐं इलाही तौफ़ीक़ सभ खां उम्दी ऐं बहितरीन नेमत आहे। तवक्कल हिकु बहितरीन अमल ऐं अल्लाह ताला ते भरोसो करणु निहायत सगारी उम्मीद आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।